नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त बेगमांजी रेलवे स्टेशन भरिसां मीरवा में पानी जी नौताल में फ़ाइदो वठंदे कमाई जो कारोबार करे छॾियो। इरीगेशन के ऑफिसरनि मथां ॻोठ वासी इल्ज़ाम लगाईंदे ॿुधायो त रोज़ाने जी बुनियाद ते 1 लाख रुपया रिश्वत एवज़ वाह मां ट्रैक्टर ट्रालियुनि ज़रिए वारी चोरी करण लॻान। फी ट्रैक्टर ट्राली खां 1000 रुपया वठी भरण की इजाज़त ॾिनी वञे थी। अहिड़ी इतला ते नेशनल प्रेस क्लब कंदरा जे टीम पहुचण ते मीरवा में चोरी कंदड़ मजदूरन समेत ट्रैक्टर ट्राली ड्राइवरन में भाज पइजी विया। जॾहिं त ड्राइवरन तोड़े मजदूरन ॿुधायो त इरीगेशन ऑफिसर ऐं दारोगो शहबाज ॾिनो। बेलदार साजिद मीर बहर ऐं अली मोहम्मद उमरानी फज़ल माछी जी मार्फत 1 लाख रुपया असां खां वठी मोकल ॾिनी। जॾहिं त मौजूद बेलदार खां मौक़ो वठण की कोशिश कई त बेलदार पारां मीडिया की टीम के रिकॉर्डिंग करण खां रोकण लगा। इन मौके ते सब इंजीनियर लाल बख्श खासकेली राब्तो करण ते चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मीरवा में वारी चोरी न पई थिए। जॾहिं त वीडियो क्लिप सबूत हथ अचण जो चयो वियो आहे त मोबाइल बंद करे छॾियो आहे। होॾां कंदरा थाणे जी चौकी बेगमांजी इंचार्ज ऐं उन खां रिश्वत वठी ख़ामोशी इख्तियार कंदे मीडिया जी इतला मिलंदे ही पुलिस चौकी ऐं मोबाइल बंद करे हलियो वियो आहे। गैर कानूनी तरीके से चोरी यारो कब्जा के प्याज रखे वो कर लिया भरे आयो हां चोरी मुझे गुजारता मोकल के इंडिया तो के खड़ो जो दादा जाए के जो हुकुम होदो ना अथवा पल जो हुकुम आ असा उन के आप बहुत खबर ना है उन करा खाना ला बेलदार बाकी के बेलदार जे लाटो तो उन्हें था के मोकल लिया घणा पैसा था तो 1000 रुपये ट्राली जो बेलदार जो नालो है जी चला अखबार उन्हें था दलाल नाला तो बुझा जायरा कौन हुआ तो ये कोई जो मिट्टी से वारी खई आ सजी न तो मीरवा के जो खत्म करे छड़ियो जी न बाहर तो आण पे वारी खाने तो न पड़े अज तो के पैसा के तो किथे आ वो किथे आ काथे उते बेटा अब बुध केर वठी आ पैसा केड़ा घणा पैसा आता तो अच्छा पोता पैसा नहीं करे भली चोरी कयो पोता माना चोरी कराए जे हाँ अच्छा छातो थे न तव्हां ॿुधायो न त जेको तव्हांखे मोकल के ॾिनी आहे तव्हां छो था भरियो ज़ाहिर आहे त जी न त कंहिं मोकल त ॾिनी हूंदी न तव्हां गैर कानूनी चोरी जो कमु था कयो पिया किथे दारोगो छा थो करे न त दारोगे तव्हांखां छा कयो आहे ॿुधाए न बाबा कुछ न कयो आहे हुन त कुछ न कयो बाक़ी चए तो पाण चई न दारोगो चवंदा जेको आहे न खणो हुननि जो त चवणु आहे न खणो तव्हां त खणो था पिया तब तव्हांखे कंहिं मोकल ॾिनी आहे कंहिंजे हुकुम ते तव्हां इहे मिटी खणो था कंहिंजे हुकुम ते मिटी थो खणे बारी थो खणे काॾे थो खणी वञे पट ते केरु थो खणाए पियो कहिड़ो अरबाब फल थो खणाए अच्छा हितां जो तव्हां कंहिंजो हुकुम आहे तव्हांखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।